नमस्कार। सिंधु सागर भारत जे ॿिए भाङे में अवां सभिनीनि खे हिकु भेरो वरी दिलि जी गहराइयुनि सां स्वागत थो कयां। अवां सभई मुंहिंजूं कहाणियूं जेके मुंहिंजे पहिरें कहाणी संग्रह साओ वण में शामिल आहिनि उन्हनि जो मज़ो माणे रहिया आहियो। तव्हांखे ही कहाणियूं वणी रहियूं आहिनि, तव्हांजा मैसेजिस मूंखे मिली रहिया आहिनि। इहो ई अहिड़ो ई प्यार मूंसां वंडींदा रहंदा, मुंहिंजी हिमत वधाईंदा रहंदा। मां तव्हांजे साम्हूं ॿियूं बि कहाणियूं जल्दी पेश कंदुसि। त हिन ई कहाणी संग्रह साओ वण जी हिकु ॿी कहाणी अव्हां जे साम्हूं पेश आहे, जंहिंजो उनवान आहे सभ जो भलो। कहाणीअ जो शीर्षक आहे सभ जो भलो। अचो त ॿुधूं था कहाणी। शहर फैलिजी रहियो हो। घिटियुनि में रहंदड़ हाणे पंहिंजा मकान विकिणी शहर जी ॿाहिरियुनि कॉलोनियुनि में वञण लॻा हुआ। ईअं न हो त घिटियुनि मां आबादी घटिजी रही हुई, शहर जी घिटियुनि में अञा बि आबादी रहे थी। मुल्क जी आबादीअ खे वधाइण में हिन शहर बि पूरी मदद कई आहे। शहर फैलियो, आबादी वधी, अचण वञण जे वसीलनि में बि इज़ाफ़ो थियो हो। शहर जा रस्ता आमदरफ़त जे वसीलनि लाइ सोढ़ा थिए लॻा। रोज़ को न को हादसो थिए थियो। हादसे आबादीअ घटाइण जी कोशिशि थी कई, पर जंहिं घर जो भाती वियो थिए उन्हीअ जे ॾुख खे अखरनि में लिखणु ॾाढो ॾुखियो आहे। वञण वारो कंहिंजो पुटु, भाउ, भेण, माउ, पीउ, ज़ाल, मुड़ुसु या कंहिं परिवार जी आमदनीअ जो पूरो वसीलो हो। पंहिंजे सींध जो सिंदूर हो त कंहिंजे ॿुढापे जो सहारो हो। शहर में थींदड़ रोज़ जे हादसनि आख़िर सरकार जूं अखियूं खोलियूं। शहर जे रोडनि खे वेकिरे करण लाइ तजवीज़ूं पेश कयूं वयूं। शहर जे पुराणनि नक्शनि खे कढियो वियो। नए कॉलोनियुनि जे रोडनि जो बि नंबर वरितो वियो। सरकारी महकमे जे दफ़्तरनि में फाइलुनि ते चढ़ियल मिटीअ जे तहनि खे हटाए साफ़ कयो वियो। कम चोर मुलाज़िमनि खे इहा वॾी सज़ा हुई। मीटिंगुनि मथां मीटिंगूं करे रिथाऊं रिथियूं वयूं। अख़बारुनि में रोज़ बयान थिए आया। सरकारी ऑफिसरनि ऐं नेताउनि जा फ़ोटा बि छपिया थिए। शहर जी आवाम ख़ुशि हुई त हाणे शहर जो सुधारो थींदो। ठेकेदार ख़ुशि हुआ त हिननि जे लाइ सरकार कुझु कमु कढियो। शहर सां गॾोगॾु हाणे हिननि जी बि तरी थींदी। शहर जे हिन उजरियल वण ते सालनि खां पोइ सावण आयो हो। सरकार पारां शहर जे हिन उजरियल वण ते सालनि खां पोइ सावण आयो हो। सरकार पारां इहो इतलाउ कयो वियो त शहर जा रस्ता वेकिरा कया वेंदा। उन्हनि जी हद में ईंदड़ मकाननि ऐं दुकाननि खे टोड़ियो वेंदो। टोड़े वेंदड़ हर इमारत जे मालिक खे सरकार पारां एवज़ो न ॾिनो वेंदो, छाकाणि त इहे सभु नाजाइज़ कब्ज़ा आहिनि। शहर जी म्यूनिसिपैलिटीअ पंहिंजनि इंजीनियरनि खे शहर जे रोडनि जूं हदूं ॼाणण लाइ मुक़ररु कयो। इंजीनियरनि पंहिंजनि गुमास्तनि सां गॾिजी शहर जा रोड मापिया। कंहिं मकान खे केतिरो टोड़ियो वेंदो उन्हीअ जा निशान हया विया। हर दुकान ऐं मकान वारे इहो ॾिसी सुख जो साह थे खयों त मुंहिंजो मकान 2-3 फुट थो वञे, पर पाड़े वारे जो त 4 फुट, त हिन जो 5 फुट। अॼु हिकु बाज़ार, सुभाणे ॿी बाज़ार, पर हीअं 3 बाज़ार जे मकाननि ते ऐं दुकाननि ते निशान लॻाया विया। उन्हनि खे जल्द ई टोड़ियो वेंदो। अख़बारुनि में अहिड़ी ॿुधाई रोज़ ते आई। नओं ठहण लाइ पुराणे खे टोड़े पट करणो पवंदो। हुकुमरान पार्टीअ जे उहिदेदारनि शहर जी तरक़ीअ जो शर्फ़ खणण ते चाहियो। मुखालफ़तुनि खे इहा ॻाल्हि न थे वणी। हू कंहिं मौक़े जी तलाश में हुआ। शहर जे रेलवे स्टेशन वारे रोड जो नंबर पहिरीं अचिणो हो। हिन रोड ते
तेजीअ जे किराने जी दुकानु हो। हिन खे उहो दुकानु क्लेवन में मिलियो हो। दुकान जो नालो ई असुलु तेजीअ जी दुकानु पइजी वियो हो। जेतोणीकि हाणे दुकान ते संदसि पुटु निहाल चंद बीहंदो हो। विरहाङे खां पोइ तेजीअ जे कुटुंब हिन शहर खे वसायो हो। चङनि सालनि ताईं धिका थाॿा खाईंदे तेजीअ जे घोट वाधूमल क्लेम में मिलियल दुकान में किरयाने जो कमु शुरू कयो हो। अञा साह ई पटियो हुअनि त तेजीअ जे सहुरे हिन दुनिया मां चालाणो कयो। कुझु महीननि खां पोइ ससु बि हिन दुनिया मां रमंदी रही। वाधूमल जे वणरूपी परिवार जा पता छणी विया हुआ। शादीअ जे 10 सालनि ताईं वण में ॿीहर पतनि जे उसरी अचण जी उमेद ॾिसण में ई न थे आई। मंदर टिकाणा पीर फ़क़ीर ॿांभण भेटण में वाधूमल ऐं तेजीअ का बि कसर कोन छॾी। सदन अर्ज़ु मालिक दर अघाणे ऐं खेनि हिकु पुटु ॼाओ हो। संदन अर्ज़ु मालिक दर अघाणो ऐं खेनि हिकु पुटु ॼाओ। वाधूमल जे घर जो बाग़ सब्ज थी महकणु लॻो हो। ॾुखनि पुठियां सुख ऐं सुखनि पुठियां ॾुख ईंदा आहिनि। तेजीअ जी पुटु निहाल अञा स्कूल में पेर पातो हो जो संदसि सिर जे मथां पीउ जो सायो खॼी वियो। पुट खे पाले पोसे वॾो करण लाइ मुड़ुस जी दुकानु संभाली। पुटु अॼु नंढो सुभाणे वॾो। निहाल घणो न पढ़ियो। हू हाणे दुकानु संभालणु लॻो हो। हिन माउ खे दुकान जे कम खां आजो कयो। तेजी केॾी महिल अची ज़रूरु दुकानु संभालींदी हुई, तॾहिं वञी दुकान लाइ सामान सड़ो वठी ईंदो हो। अख़बारुनि में छपियल ख़बरुनि तेजीअ ऐं निहाल जे लाइ न पर सभिनी दुकानदारनि जी निंड हराम करे छॾी हुई। अञा दुकान खुलिया ई हुअनि त म्यूनसिपालिटीअ जे पटे वाले अची सभिनी खे पंहिंजनि दुकाननि जे अॻियां कयल कब्जे खे हटाइण जो भञकिड़ो ऐं पंहिंजनि दुकाननि खे बचाइण जूं तजवीज़ूं पेश कयूं। म्यूनसिपालिटीअ जे पटे वाले अची सभिनी खे पंहिंजनि दुकाननि जे अॻियां कब्जे खे हटाइण जो नोटिस ॾिनो। नोटिस ॾिसी बाज़ार जे दुकानदारनि मीटिंग कई। नोटिस जो भञकिड़ो ऐं पंहिंजनि दुकाननि खे बचाइण जूं तजवीज़ूं पेश कयूं वयूं। मुखालफ़ती पार्टीअ जा नेता बि उते अची पहुता। सभिनी पंहिंजी ॻाल्हि रखी। कमिश्नर हिन शहर खे भले लाइ रोडनि खे वेकिरो करण लाइ रिथ ॿुधाई। सरकार जे फ़ैसिले जी ॼाण ॾिनी। कुझु ॾींहंनि ताईं हलंदड़ सम्झाणियुनि मां वरंदो न ॾिसी सरकार खे आख़िर ज़ोर आज़माई करणी पई। पुलिस जो सख़्तु पहिरो लॻायो वियो। अख़बारुनि में इहा पधाई कई वई त सूमर तारीख़ 13 सेप्टेम्बर ते रोड जी हद में ईंदड़ दुकाननि खे हटायो वेंदो। बाज़ार में तेजीअ जी दुकान खे वॾो नुक़सानु थिए पहुतो। अध खां वधीक दुकान थिए टुटो। बाक़ी बचियल 34 जेतिरी दुकान में कीअं वापारु थींदो, उन्हीअ जी चिंता में रोटी रद्द थी वई हुई। हिन जी चीख पुकार कंहिं न ॿुधी। अहिड़ो को बि न हो जो खणी संदसि मदद करे। मुक़ररु तारीख़ टाइम ते सरकारी मुलाज़िमनि जो अमलो पुलिस सूधो अची पहुतो। JCB जूं मशीनियूं, ट्रैक्टर ट्रालियूं, मजूरनि जा हज़ूम, सामान कढण जो टाइम ॾिनो वियो। दुकानदारनि खे ताक़ीद कयो वियो केर बि कार्यवाही में रंडक न विझे। दुकाननि खे टोड़ण जो कमु शुरू कयो वियो। ऑफिसरनि जे इशारे ते मशीन ढर 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 ऐं धड़ 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 जे आवाज़ सां अॻियां वधी दुकाननि खे दमी दोस्ती कयो। रड़ियूं वाका करण ऐं कम में रुकावटूं विझंदड़नि खे पुलिस खंभड़ियुनि खां पटे गाॾीअ में थिए विधो। माण्हुनि सां भरियल गाॾियूं थाणे ते पहुची वयूं। तेजीअ ऐं निहाल में मुखालफ़त करण जो मादो ख़तमु थी वियो हो। JCB रूपी ॾाइण जे हिक ई चंबे हिननि जे दुकान खे डाहे छॾियो। सॼो ॾींहुं इहा बर्बादी हलंदी रही। बाज़ार धोधड़ धूड़ थी वई हुई। शाम जे महिल वञी शांती थी। तेजीअ निहाल सां गॾिजी पट थियल दुकान मां सामान ॻोल्हे अलॻि कयो। संदन अखियुनि मां
ॻोढ़ा रुकजण जो नालो ई न पिया वठनि। बर्बादीअ जे हिन मंज़र खां पोइ बि संदसि दिलि मां हा थिए निकिती त अहिड़ी छल दुश्मन सां बि न थिए।